मील जो मालिक आहीं, तोसां मील में भाईवार आहे, उन शइ सभु शइ जो ज़िम्मेदार तूं आहीं। असां अॼु बि पैसनि जो ज़िम्मेदार इमरान लोहर खे, जहांगीर लोहर खे चऊं था। असां बि वरी DIG साहिब खे रिक्वेस्ट कंदासीं त पंहिंजे भाइयुनि ते एक्शन खणे, इंक्वायरी करे असांखे पंहिंजा पैसा ॾिराए। ख़ुदा न ख़ास सुभाणे माण्हू असांजा पैसा न आहिनि, असां बि कारोबारी माण्हू आहियूं, कंहिं असांखे ॾिना हूंदा ॿियनि जा टिनि जा, पोइ सुभाणे फॾो फसाद करे नफ़ो नुक़सानु थिए, उन जो ज़िम्मेदार केरु आहे? हज़ारनि माण्हुनि खे न लुटियो आहे। तव्हां हिननि जो किरदारु ॾिसो वञी, हिन शिकारपुर खे ख्वार करे छॾियो आहे असांजे लाइ। सो महिरबानी करे तव्हां KTN वारा, जियो वारा, जेके बि सिंधड़ी वेब न्यूज़ वारा, पहिरियों बि असांजी मदद कई आहे, हाणे बि असांजो आवाज़ु उथारियो, अॻिते चैनलनि ते पुॼायो, ऐवाननि ते पहुचायो, इन्हनि खे का सज़ा अचे, इन जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे। ऐं सड़ो ॿ नंबर धंधो हुते कंदा, कारो बाण जा, पुखराए जे ॿिज, हितां जा सिंधी ॿिज विझी 2 किलो वारा 5,000 माण्हुनि खे विकिणनि था। तव्हांखे ख़बर आहे, साहिब हिन खे हिननि जी गाॾी ॿिज जी पकड़ी, सूबेदार पकड़ी, उन सां छा हालत कयूं अची? सभई इस्लाम आयो पाण उन जो हिते छॾाईं अची। जॾहिं फ़क़ीर मोहम्मद आराई जा पैसा हुया इन शाहिद ॾे त इहो इस्लाम इमरान वारा वठि पंहिंजा पुलिस खणी फ़क़ीर मोहम्मद शरीफ़ माण्हू जे घर खां ॿधाए अची पंहिंजो थाणे में पहुचायूं। छा पोइ उहे साबित पैसा कोन छा ते खणणु फ़ैसिलो थियो, उहे पैसा भरे ॾिनऊं? माना सॼी जेका बि आशीर्वाद वॾनि माण्हुनि जी हूंदी आहे, सो असां DIG साहिब खे कंदासीं, तुंहिंजो मोनोग्राम इस्तेमालु कनि था, असांखे महिरबानी करे असांखे पंहिंजा पैसा वठी ॾियो। असां बरोच आहियूं, तव्हांजा पाड़ेसिरी आहियूं, पैसा तव्हांखे असां कोन छॾींदासीं। बाक़ी तव्हांखे पाड़े वारनि खे जंहिं ज़मीनदार नंढे सां वॾे सां नाइगज़ी कई आहे, उहो तव्हांजो फ़ैल आहे, कौल आहे, उन सां पाण ॼाणो। बाक़ी असांजे लाइ माण्हुनि जे लाइ तुंहिंजो इस्लाम जा ॿिया माण्हू चवंदा वठनि था साईं DIG साहिब हिननि खे न छॾींदो, केस दाख़िल कराईंदो, हे कंदो हो कंदो, हुन लाइ ख्वारी कई अथनि। अदा अखियुनि मथे केसनि खे मुंहुं ॾींदासीं, मरण खे मुंहुं ॾींदासीं, पर असांजे कंहिंजे मुंहिंजे बिरादरी जे मुंहिंजे अज़ीज़नि खे कंहिंखे बि नुक़सानु थियो, नफ़ो थियो, को केस दाख़िल थियो, उन में DIG इरफान बलोच जा ॿाहिरि, जहांगीर, इमरान, इहो इस्लाम ऐं हिन जा ॿिया उहे मुलस हूंदा। असां कोर्टुनि ते हिन खे माफ़ु न कंदासीं। असां पढ़ी लिखी फैमिली आहियूं, कारोबारी आहियूं। तव्हां सभई ॿाहिरि 25 साल थिया आहिनि असांजे खानपुर में, तव्हां अॻियां कारोबार कंदे कंहिंसां बि का बदमाशी कई आहे, कंहिंसां ॿ नंबरी कई आहे, असां तव्हां सुवालु करे सघो था।